थाने जे अॻियां हिन महिल ताईं पुलिस का बि न आई आहे। इहा स्पेशल टीम जी गाॾी आई आहे, पंहिंजी ताजे जी पुलिस काई न आई आहे। मंदे जी एस एच ओ चाचर रहमतुल्लाह साहब उन मोकिली आहे, जबर अख्तियार साहब भुॻो आहे, बाक़ी ॿियो को बि मुंहिंजो भाइटियो आहे, भाइटियो आहे मुंहिंजो रब नवाज़ नालो अथसि। स्पेशल टीम जी गाॾी आई आहे रहमतुल्लाह साहब जी, एस एच ओ साहब न आयो आहे पंहिंजे मंदे जी एस एच ओ आयो आहे। खखराणी बाबा मारे कुर्बान खखराणी खानानो खखराणी कुर्बान खखराणी सतो माण्हू सरेआम वेठा आहिनि खखराणी सरेआम नारे जन खे रहायूं असांजा 5 मुड़स 10 मुड़स मारायूं कुर्बू खानान इहे सरेआम वेठा सरेआम वेठा। एसपी खे अर्ज़ु कयूं था हथ जोड़े मदद करे, हे सगीर ॿांह भगला पयूं आहिनि कुल फटी आहिनि। असां अर्ज़ु था कयूं एसपी खे मदद करे, असांजी मदद करे, असांखे तहफ़ुज़ ॾे। असांजा माल विया, असांखे शहर में वेठा आहियूं, तरफ़ शहर में वेठा, असां ॾोहारी न आहियूं, जंग वारा न आहियूं। असांजा रोज़ खखराणी मुड़स माराए थो, रोज़ माराए थो। कुर्बान खानण, कुर्बान ऐं खानण आबास महबूब केसनि जो भाई टिकियूं खावां।